हबीबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तकुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। अल्लाह ताला जल्ल शानु शल सां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी शल ईमान सां लॾाए। दुनिया में सोने नबी जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब फरमाए, आख़िरत में उन महबूब जी ज़ियारत शफ़ात ऐं शल पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह जे पाक कलाम जा जेकी लफ़्ज़ मूं तव्हां जेकियूं पढ़िया आहिनि, इन्हनि क़ुरान जे लफ़्ज़नि में रब थो फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह, ए ईमान वारो अल्लाह खां डिजो। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, ऐं ॾिसो त सुभाणे क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ तव्हां छा तयारु कयो आहे। अल्लाह पुछे थो त ए ईमान वारा मर्दो, ए ईमान वारियूं औरतूं, पंहिंजे रब खां डिजो। उहो रब जेको तव्हांजो ख़ालिक आहे, मालिक आहे, जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे, जंहिंजी बादशाही में रहो थियूं, जेको रब तव्हांखे रोज़ी खाराए थो, प्यारे थो, उन रब जी ज़ात खां डिजंदियूं कयो। उन रब जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि जे अंदरि रखो, छो त तव्हांखे अल्लाह जे दरबार ते हिकिड़े ॾियारे पेश थियणो आहे। उन मालिक करीम जी बारगाह में तव्हांखे हाज़िर थियणो आहे, तव्हांखे ज़रे ज़रे जो हिसाब ॾियणो आहे। वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, ऐं नज़र कयो त तव्हां उन ॾिहाड़े जे लाइ छा ठाहियो ऐं छा तयारु कयो आहे। अल्लाह तो फरमाए त वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, ऐं हर जीव हर इंसान ॾिसे त उन क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ छा ठाहियो आहे, छा तयारु कयो आहे। उहो क़यामत जो ॾिहाड़ो अचण वारो आहे, जंहिं ॾिहाड़े ते अबो पंहिंजे बचनि खे कमु न ईंदो, अम्मा पंहिंजे नियाणियुनि खे कमु न ईंदी, भाइर पंहिंजे भाइरुनि खे कमु न ईंदा। क़ुरान थो फरमाए त यौम यफिरुल मरउ मिन अख़ीह, भाउ भाउ खां बेज़ार थी वेंदो, पीउ पंहिंजे बचनि खां बेज़ार थी वेंदो, को कंहिंजी रड़ दाह कोन ॿुधंदो, को कंहिंजे सॾ में साणी थियण वारो कोन हूंदो। हर इंसान खे पंहिंजे सिर जी लॻल हूंदी, सिज मथां गिराठ जेतिरो क़दुरु अची वेंदो, माण्हू पंहिंजे पघर में ॿुॾंदड़ हूंदा। रब पुछा कंदो त ओ बानी जेका उमिरि ॾिनी मां कहिड़नि कमनि में गुज़ारियई, जवानी ॾिनी मां कहिड़नि कमनि में गुज़ारियई, माल ॾिनो मां कहिड़े कम में ख़र्च कई, दौलत पैसो ॾिनो मां कीअं कमाई, कीअं ख़र्च कई। वधी पाई पाई जो पुछाणो थींदो, ज़रे ज़रे जो हिसाब थींदो अल्लाह जी कोरट जे अंदरि। रब तो फरमाए वल तंजुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द, ऐं ॾिसो त उन क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ तव्हां छा ठाहियो आहे। ओदी उन ॾिहाड़े ते माइट मिट अज़ीज़ करीब कम न ईंदा, पर जे कम ईंदा त अमल सालिह कम ईंदा। जेका निमाज़ पढ़ी उहा निमाज़ कम ईंदी। अल्लाह तो कुरान में फरमाए त वक़ीमुस्सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन, निमाज़ क़ाइम कयो, मुशरिकनि मंझां न बणिजो। मुशरिक निमाज़ न पढ़ंदा आहिनि, काफ़र निमाज़ न पढ़ंदा आहिनि। जे तव्हां मोमिनियाणियूं आहियो त निमाज़ पढ़ो, जे तव्हां रब ते ईमान आंदो आहे त निमाज़ पढ़ो। वधी पहिरियों पहिरियों पुछाणो निमाज़ जे बारे में थींदो। क़यामत जे ॾिहाड़े में सोन जी पुछा न थींदव, रिलियुनि हंधनि टपड़नि जी पुछा न थींदव, अदी ज़ेवरनि जी पुछा न थींदव,
पेरी पेरी पुछा थींदी त नमाज पढ़ंदी हुई या न, अल्लाह जो जिक्र कंदी हुई या न। ओ मुझी अदी रब तो फरमाए वल तंजुर नफ्सुम्मा कद्दमत लगद, क़यामत जे ॾियारे जे लाइ ॾिसो त चवां तव्हां छा ठाहियो आहे, छा तयार कयो आहे। जंहिंजी हिकिड़ी नमाज कज़ा थी वई, मदीने वारो साईं तो फरमाए जंहिंजी हिकिड़ी नमाज कज़ा थी वई उनखे 640 साल दोज़ख जी बाहि जे खूरे में साड़ियो वेंदो। वधी केतिरियूं नमाज़ूं छॾे वेठी, उहा जहन्नम जी भड़कंदड़ बाहि हूंदी जो कंहिंखे जो दोज़ख जी रुॻे जुती पाराईंदा, उन जो मेजालो ईअं टिच कंदो जीअं फुला कड़ाह में टिच कंदा आहिनि, जीअं पकोड़ा तईअ जे अंदरि टिच कंदा आहिनि। अहिड़ी दोज़ख जी बाहि दर्दनाक साड़ींदड़ हूंदी। रब तो फरमाए कू अनफुसकुम व अहलीकुम नारा, उन दोज़ख जी बाहि खां पाण बि बचो, पंहिंजे बच्चनि खे बि जहन्नम जी बाहि खां बचायो। ओदी कीअं दोज़ख जी बाहि खां बचंदीअ, जॾहिं अॼु अल्लाह जो ज़िक्र कंदीअ, अॼु क़ुरान पढ़ंदीअ, अॼु सुबुह सांझी मदीने वारे साईं ते सलातो सलाम पढ़ंदीअ। सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या। इमाम कुशैरी तफसीर कुशैरी जे अंदर रिवायत आने त क़यामत जे ॾियारे में हिकिड़े माण्हू जी हिकिड़ी नेकी खुटी पवंदी। हिकिड़ी नेकी छा खुटंदो? हिकिड़ी नेकी, हिकिड़ी नेकी खुटी पवंदी। हुकुम थींदो त इनखे पकड़े दोज़ख जे बाहि में उछलायोसि, जहन्नम जे अज़ाबनि में उछलायोसि। जंहिंजी नेकी खुटी वई आहे ओॾी महिल उनखे पकड़े जेॾी महिल हलंदा चवंदी मुंहिंजा मौला हिन महशर जे मैदान में मुंहिंजी अम्मा बीठी आहे, मुंहिंजो अबो आहे, मुंहिंजो अधो आहे, मुंहिंजो मुड़ुसु आहे, मुंहिंजा अज़ीज़ क़रीब आहिनि, मूंखे मोकल ॾे त हिकिड़ी नेकी कंहिंखो न कंहिंखो वठी अचां। रब फरमाईंदो तोखे इजाज़त आहे। पोइ उहा वेंदी पंहिंजे अबे वटि, ओ मुंहिंजा बाबा, ओ मुंहिंजा बाबा, मां तुंहिंजी न्याणी अॼु दोज़ख ॾे थी वञा, मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे, अल्लाह वास्ते मूंखे हिकिड़ी नेकी ॾे। पीउ चवंदो ओ न्याणी अॼु अल्लाह अहिड़ो डमरियो आहे, अॼु अल्लाह जी ज़ात एॾो कावड़ी आहे जो मां हिकिड़ी नेकी बि तोखे नथो ॾेई सघां। वरी पंहिंजे भाउ ॾे वेंदी, ओ मुंहिंजा दा अॼु मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी आहे, मूंखे हिकिड़ी नेकी ॾे त मां दोज़ख खां बची वञा। भाउ चवंदो अदी मां तोखे हिकिड़ी नेकी नथो ॾेई सघां। वरी पंहिंजे मुड़ुस वटि वेंदी, उहो बि जवाबु ॾेई वेंदो। पोइ डोड़ंदी पंहिंजी अमड़ जीजल जे कदमनि ते अचे किरंदी, चवंदी मुंहिंजी अम्मा मुंहिंजी हिकिड़ी नेकी खुटी वई आहे जो दोज़ख में सी सड़ा। ओ अम्मा अल्लाह वास्ते मूंखे हिकिड़ी नेकी ॾे त दोज़ख जे अज़ाब खां बची वञा। मां चवंदसि ओ प्यारी न्याणी अॼु अल्लाह डमरियो आहे, अॼु कहारी कोरट लॻी आहे, अॼु मां तोखे हिकिड़ी नेकी बि नथी ॾेई सघां। पोइ जीजल मां जवाब ॾींदी, मिट माइट जवाब ॾेई वेंदा, को हिकिड़ी नेकी बि न ॾींदो। हाणे जेॾी महिल मलाइक पकड़े दोज़ख ॾे वठी हलण लॻंदा, ओचितो सुहिणी सूरत वारो हिकिड़ो जवान साम्हूं ईंदो, चवंदो हिनखे छो था दोज़ख ॾे वठियूं वञो? चवंदा हिन जी हिकिड़ी नेकी खुटी पई आहे। उहो सुहिणी सूरत वारो चवंदो त वराए हलो ताराज़ी ते, वरी हिन जा अमल तोरियो त मां ॾिसण थो चाहियां। वरी ताराज़ी ते ईंदा, अमल तोरींदा, उनजी नेकी खुटी पवंदी। उहो सुहिणी सूरत वारो जवान पंहिंजे खीसे मां हिकिड़ो कागज़ जो पुर्ज़ो कढी उन जे नेकियुनि जे पुड़ में विझंदो त नेकियूं ॻरियूं थी वेंदियूं। हुकुम थींदो जन्नत में दाख़िल कयोसि।
ओडी मलवा चौंदी ओ सोनी सूरत वारा अजो अब्बे कम न दिनो अजो अम्मा मदद को न कई अज मिटन मारवड़न मदद को न कई अज तो मुझी मदद कया ओ सोनी सूरत वारा तू के रही यो कागज जो पुरसो छाजो यो ओ सोनी सूरत वारो चंदो मां तुझो नबी मोहम्मद मुस्तफा मां वो मोहम्मद करीम आया जंजो तू कलमो पढ़ंदी हुई तो मुते सलात पढ़ी हुई वो तुझे सलात जो कागज असां लिखाए रखियो सी उन्हें जे सदके अजो असां तोखे दोज़ख खां बचाए छॾियो ओ मुझी अदी क़यामत जे ॾियारे में को भी कम न ईंदो पर उन ॾियारे मदीने वारो ताजदार कम ईंदो उन सोने के जे राज़ी करण थियूं चाहियो अॼु सलातो सलाम पढ़ो अॼु ज़िक्र कयो अॼु नमाज पढ़ो अदी पंहिंजे मुड़स जी बेफ़रमानी न कयो साईं फरमाइनि था जे औरत पंहिंजे मुड़स खे रंजायो उन जी का इबादत कन्ननि खां मथे नथी चढ़े जे औरत ते उन जो मुड़स नाराज़ आ मरंदी ऐं जहन्नम जे खूह में वञी किरंदी पर जे औरत ते उन जो मुड़स राज़ी आ होॾो मरंदी होॾो जन्नत जे बाग में दाख़िल थींदी पंहिंजे मुड़स जी फर्मा बरदारी कयो पंहिंजे अब्बे अम्मा जी इज़त ऐं एतराम कयो ओ मुंहिंजी अदी मुंहिंजे नबी सोने जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो दीन जे रस्ते ते हलो सतुर ऐं पर्दो रखो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो मुंहिंजी अदी पंहिंजो बदन धारियनि मर्दनि जे अॻियां ज़ाहिर न कयो पर्दो ऐं सतुर रखो त अल्लाह जी रहमत तव्हां ते वसे जेका औरत पर्दो नथी रखे बेपर्द थी थिए उन ते 70,000 मलाइक लानत वसाईंदा आहिनि जेका बेपर्द थी घर खां निकिरे थी जेसी मोटी घर नथी अचे तेसी ताईं 70,000 मलाइक उन जे मथां लानत ऐं फिटकार वसाईंदा रहनि था त मुंहिंजी अदी पर्दो ऐं सतुर रखो खुदा जो ख़ौफ़ रखो अमल साले कयो नेकी जे रस्ते ते हलो त अल्लाह बि राज़ी थींदो मदीने वारो साईं बि राज़ी थींदो हे ॻाल्हियूं ॿुधी अणॿुधियूं न बणायो क़ुरान ॿुधी अणॿुधो न बणायो अमल साले कयो त अल्लाह जी रहमत तव्हांजे मथां वसी वञे रब करीम शल सां सभिनी खे अमल जी